जेके मां तव्हांखे ॿुधायां जेके MCQs मां तव्हांखे ॾिना आहिनि न, जेके मां तव्हांखे चई वियुसि त पहिरीं त मां तव्हांखे ग्रुप ते शेयर कंदो ज़फ़र, उन में छा हूंदो त उन में सभु शयूं तव्हां लिखियल आहिनि, 100-150 MCQs आहिनि, सभु सिलेक्टेड MCQs आहिनि जेके अची सघनि था। वैसे त वसी आहे जनरल नॉलेज। अच्छा, ऐं डिस्ट्रिक्ट केतिरा आहिनि टोटल? जी हाणे इन में हिकिड़ी तव्हांखे मां नई शइ ॿुधायां, जे कुझु वेबसाइट्स ते अञा पोइ लिखियलु अथव 29, ठीकु आहे, ॿुधी वञो, मां तव्हांजी 30 खे क्लियर कंदुसि पहिरीं। 29 कुझु वेबसाइट ते लिखियलु अथव अञा, पर जो एक्चुअल जेके हींअर मौजूदा जेके आहिनि उहे आहिनि 30। हाणे अगरि नई जॻह ठही आहे न, सॉरी डिस्ट्रिक्ट जेको नओं थियो आहे हींअर, उहा केमाड़ी, कराची में एडिशनल डिस्ट्रिक्ट थियो आहे। इहो थियो अथव अगस्त, सफ़ा रिसेंटली थियो आहे 2020, इनखे डिस्ट्रिक्ट जो दर्जो मिलियो आहे। सो इन जे हिसाब सां हाणे अगरि MCQs में ऑप्शन तव्हांखे कहिड़ो सिलेक्ट करिणो पवंदो? देयर आर 30 डिस्ट्रिक्ट्स इन सिंध प्रोविंस। अच्छा, तहसील केतिरा आहिनि? 138। तहसील, डिविजन्स, डिस्ट्रिक्ट्स एंड तहसील जेके मेन शयूं जेके हू फोकस करे सघनि था टेस्ट करण महिल। इरेज कयां? जी इहो तव्हां ॿुधायो न, जेको पुछे थो मूंखां पहिरियों ॻाल्हि त डिवीज़न छा हूंदो आहे, पोइ इन सां पोइ त डिस्ट्रिक्ट में तहसील में कहिड़ो फ़र्क़ु आहे? बिल्कुलु जोग्राफिकली कंहिं बि एरिया खे या कंहिं बि शइ खे तोड़बो आहे न त तरतीब सां तोड़बो आहे। डिवीजन में डिस्ट्रिक्ट हूंदा आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट में तहसील हूंदा आहिनि, या सिंधी में खणी चऊं तालका हूंदा आहिनि। लार्जेस्ट डिवीजन बाय पॉपुलेशन, बाय पॉपुलेशन टाइम घटा करो। जेके तव्हां ॾिसो था वेस्ट या नॉर्थ डिस्ट्रिक्ट्स आहिनि, कराची जा ई डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेके डिवीज़न कराची आहे, तो बाय पॉपुलेशन कहिड़ी डिवीज़न वॾी आहे? कराची डिवीज़न। अच्छा, ऐं बाय एरिया छो जो कंहिं बि शइ खे ॿिनि हिसनि में तोड़बो आहे, हुनजी एराज़ी या हुनजी मतिलबु वैल्यू मालूम करण लाइ, या त हुनजी पॉपुलेशन हूंदी आहे या वरी हुनजी एरिया हूंदी आहे। बाय एरिया कहिड़ो डिवीज़न जेको आहे वॾो आहे सिंध जो? हैदराबाद, गुड। समझी वेंदो हैदराबाद HYD शॉर्ट में। अच्छा, उन खां पोइ ही शायदि रद्द करे सघंदो मां मुंहिंजे ख़्याल में। लिखो था, लिखियल थो आहे। तव्हां पाण सेल्फ स्टडी कंदा हो बुक मां GK जी? इन ग्रुप्स ते न वञो तव्हां। पाक MCQ वेबसाइट अथव हिकिड़ी, तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, ख़बर हूंदी घणनि खे, सुठी वेबसाइट आहे। हुन में टॉपिक वाइज़ तव्हांजा MCQ सिलेक्टेड आहिनि। टॉपिक वाइज़ मुराद पाकिस्तान स्टडी, हुन में सिर्फ़ु पाकिस्तान स्टडी जे बारे में आहे, एवरीडे साइंस जे बारे में आहे। तव्हां इहे ॾिसी वठिजो जेकर जी पाक MCQ तव्हां सर्च कंदो न गूगल में, वो तव्हां जेका वेबसाइट फर्स्ट खुली ईंदी न, तव्हां उन ते सर्च कंदो तव्हांखे मालूम मिली वेंदी। तव्हां
अच्छा उन खां पोइ जेको टॉपिक आहे असांजो मेन बैराजेस। टोटल 3 मेन बैराजेस आहिनि सिंध में, बल्कि आहिनि 3 बैराजेस मेन, या हिन में न आहे कंहिं चकर, सिर्फ़ु 3 बैराजेस आहिनि सिंध में। कहिड़ा कहिड़ा? सखर, केनाल में बैराजेस में फ़र्क़ु आहे। इन में जेकी यादि करण जी शयूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदा त हिकु त उहो जंहिं इफ़्तिताह कयो, बैराज इफ़्तिताह कंहिं कयो। सेकेंडली उहो त कहिड़े ईयर में इफ़्तिताह थियो। ठीकु आहे, मां कुझु चार्ट ठाहियां थो, उन हिसाब सां तव्हां लिखंदा हलो। इनॉग्रेशन बाय प्लस ईयर, त कंहिं इफ़्तिताह कयो ऐं कहिड़े साल में। ठीकु आहे, ॿियो त इन में कैनाल्स केतिरा आहिनि। कंहिं छो बैराज जेके बैराजेस आहिनि उहे छा में विरहायल आहिनि? कैनाल्स में। जीअं नारा कैनाल, ए टाइप जा कैनाल्स आहिनि। अच्छा, पोइ उन में दरवाज़ा, बैराजेस में छा हूंदा आहिनि? दरवाज़ा, डोर। हाणे जेको सखर बैराज आहे उनखे कंहिं मतिलबु इफ़्तिताह कयो हुनजो, उहो आहे लॉर्ड वेलिंगटन। जेको नालो आहे हुनजो लॉर्ड वेलिंगटन। कहिड़े ईयर में? 1932 में। कोटड़ी जो कंहिं इफ़्तिताह कयो? जनरल गुलाम मोहम्मद। कहिड़े ईयर में? 1955। अच्छा, हिनखे जो अदर नेम MCQ में तव्हां अची सघे थो त व्हाट इज़ द अदर नेम ऑफ कोटड़ी बैराज? गुलाम मोहम्मद बैराज चइबो आहे। ठीकु आहे, इहो तव्हां यादि करे छॾियो। व्हाट इज़ द अदर नेम ऑफ कोटड़ी बैराज? गुलाम मोहम्मद बैराज। जो लास्ट आहे उहा गुड्डू बैराज। इन जो इफ़्तिताह कंहिं कयो? जनरल अयूब ख़ान। कहिड़े ईयर में? सभिनी खां लास्ट में इहो ठहियो कोटड़ी बैराज। सो इन MCQ खे हीअं बि करे सघंदा हू त विच इज़ दी लास्ट बैराज बिल्ट इन इंडस रिवर इन सिंध। त दरिया सिंध ते आख़िरी बैराज कहिड़ो ठहियो आहे? गुड्डू बैराज। ठीकु आहे, 1932 में सखर बैराज, 1955 में कोटड़ी एंड 1962 में गुड्डू बैराज। हाणे कैनाल केतिरा आहिनि? सखर ते अथव 7 कैनाल ऐं 4 अथव कोटड़ी ते, 3 अथव गुड्डू ते। डोर्स में 66 अथव सखर खे, 44 कोटड़ी खे एंड 64 अथव गुड्डू खे। ठीकु आहे, हीअ चार्ट तव्हां लिखी छॾियो, तव्हां यादि करियो हिनखे। ईअं सम्झो त हिन में तव्हांजा 10 MCQ माना फ्री अची सघनि था। ज़रूरु न आहे त हिन मां 10 सवाल अची त 10 मतिलबु चेंज थी सघनि था। त गुड्डू सखर बैराज जो कंहिं इफ़्तिताह कयो कहिड़े ईयर में? 3 MCQ ते थी विया। उन में कैनाल केतिरा आहिनि? 4 MCQ। उन में दरवाज़ा केतिरा आहिनि? 5 MCQ। अहिड़ी तरीक़े सां सभु ॾिसो तव्हां, मुंहिंजे ख़्याल में त अञा ॿुधाइण खां मथे थी वेंदा, घटि कोन थींदा। सो टोटल कैनाल इन सिंध घणा थींदा? अगरि हीअं MCQ अची सघे थो, इन खे थोरो कयो टोटल जमा कयो त 14। ठीकु आहे, इहो जनरली सिर्फ़ु कैनाल जे बारे में चई सघे थो त हाउ मेनी कैनाल्स इन सिंध? 14।
अच्छा उन खां पोइ थो अचे फोर्ट्स, किला केतिरा आहिनि पंहिंजे सिंध में? जीअं उमरकोट, रनीकोट, किला चइबो आहे न, इंग्लिश में फोर्ट ऐं सिंधी में किला। लिखी वठो लिखी वठो। देर आर 9 फोर्ट्स इन सिंध। घणा किला आहिनि? 9। कॾहिं कॾहिं तव्हांखे सिर्फ़ु नंबर पुछंदा त हाउ मेनी फोर्ट्स आर इन सिंध, ठीकु आहे, उन में तव्हां सिर्फ़ु नंबर ई आंसर कंदा, हुनजा मतिलबु 9 5 जेको बि ऑप्शन हूंदो तव्हांजो आंसर सही छा आहे? 9। हाउ मेनी फोर्ट्स आर देयर इन सिंध? 9। देयर आर 9 फोर्ट्स इन सिंध। लिखियो तो थोड़ा जल्दी लिखा ना, टाइम सफ़ा घटा। कोशिश करे था पाण स्टडी कंदा कयो, जेको शयूं तव्हांखे ॿुधायांव थो न, ही सफ़ा शार्ट आहे। ईअं करे सम्झो मां 100 मां 30% खणी थो वञां, 70% पोइते आहे, पर कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त मां उहे शयूं डिस्कस कयां जेके बिल्कुलु मेन आहिनि, ठीकु आहे। फोर्ट्स इन सिंध, कुझु त मेन आहिनि फोर्ट जिनखे ख़बर हूंदी, जीअं रनीकोट थी वियो, नवकोट, कोटली जी, उमरकोट, इहे त मेन आहिनि। ऐं काफ़ी अहिड़ा कोट आहिनि जेके असां ॿुधा बि न हूंदा, असां ई न ॿुधंदा, तव्हां बि कोन ॿुधंदा, लाज़मी ॻाल्हि आहे। हिते हिकिड़ी सोसाइटी रहण वारा आहियूं। नंबर 1 ते जेको कोट आहे, जाम बिजार फोर्ट, जाम बिजार फोर्ट, इहो नालो आहे कोट जो। ऐं कहिड़े सिटी में लोकेट थो करे? मीरपुर साकरो। हिन में मां तव्हांखे डिस्कस कयां, मीरपुर साकरो जो सिटी आहे, डिस्ट्रिक्ट न आहे। हिन जो कहिड़े सिटी में लोकेट थो करे? मीरपुर साकरो में। डिस्ट्रिक्ट कहिड़ो हुननि जो? हैदराबाद। कॾहिं कॾहिं एमसीक्यू त इहो अची सघंदो त इन विच डिस्ट्रिक्ट, पोइ तव्हां हैदराबाद में कंदो, पर जेके इन विच सिटी जे पोइ तव्हांखे मीरपुर साकरो सेलेक्ट करिणो आहे। पोइ अथव कालान कोट, इहो ठट्टा डिस्ट्रिक्ट में हुआ। कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? ठट्टा। सेवन फोर्ट, कॾहिं विया हो? सेवन फोर्ट, सेवन फोर्ट विया हो कॾहिं? ये कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? ये कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? जामशोर में अथव। अच्छा, रनिंग कोट मेन कोट आहे बाक़ायदा, पाकिस्तान कोट भी हुई आहे। डिस्ट्रिक्ट ॿुधायो? जामशोरो। उमरकोट किथे आहे? जी, उमरकोट कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? उमरकोट पाण डिस्ट्रिक्ट कोन्हे? उमरकोट डिस्ट्रिक्ट आहे। सो कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? उमरकोट। कहिड़ो? बहावलपुर पंजाब में आहे। सजावल, सजावल ठट्टे साइड आहे। सजावल जो तव्हां डिस्ट्रिक्ट थियो आहे न, ठट्टे मां टुटी करे सजावल डिस्ट्रिक्ट थियो आहे। नवकोट ये किथे आहे? नवकोट किथे आहे?
इहो त थरपार कर दिया ना पर शहर बताओ थर साइड थरपार का साइड है जी नो कोट ये नौ पूरा कर दूं पता लिख जो बखर कोट बखर फोर्ट सॉरी ये किथे आ किथे आ बखर जी व्हाट इज द ओल्ड नेम ऑफ सखर सखर डिस्ट्रिक्ट में ठीक है 8 नंबर ते कोट डिजी ये मशहूर फोर्ट है क्या डिस्ट्रिक्ट में आ खैरपुर में आखिरी जो असांजो फोर्ट आ पक्का किला पक्का फोर्ट चइबो आहे हिनखे हैदराबाद में शाबाश बस एतिरो यार जो काफ़ी आहे ही मालूमातूं खईं जेका आर्कियोलॉजी जी वेबसाइट आहे पंहिंजी सिंध जी जेका ऑफिशियल वेबसाइट आहे उतां खयल आहे सो ही वैलिड इहा ई आहे MCQ त तव्हांखे जाम मिलंदा वेबसाइट ते जी बिल्कुलु आहे कुझु इहे नाला आहिनि शहरनि जा ही उहे फोर्ट जेके रजिस्टर्ड नथा वटि हिन मां छा चयो तव्हांखे मां जेका वेबसाइट आहे पंहिंजी ऑफिशियल आर्कियोलॉजी जी उतां मूं खईं आहे मालूमात पक्का पक्का फोर्ट जी जी हैदराबाद अच्छा हाणे मां तव्हांखे टाइम सफ़ा घटि असांजा वारा इंतज़ारु कनि पिया सो तव्हां ॿुधी वञो हीअ शयूं तव्हांखे मां शेयर कंदुसि ग्रुप ते अच्छा लेक्स इन सिंध देयर आर 7 लेक्स इन सिंध घणियूं 7 ड्रिग लेक डिस्ट्रिक्ट कंबर शहजाद कोट हडेरो लेक ठट्टा हलेजी लेक ठट्टा हमल लेक कंबर शहजाद कोट किंजर लेक इन जो ॿियो नालो अथव मलिक लेक जी मलिक लेक चइबो आहे हिनखे ठट्टा में आया बि मंछर लेक किथे आहे मंछर लेक जामशोर में हिकिड़ी ॿी लेक अथव शकूर लेक इहा किथे आहे इंडिया ऐं पाकिस्तान जे बॉर्डर ते आहे ठीकु आहे इन्हनि जे टोटल एराज़ी ॿुधी वञो थो उहा 300 स्क्वायर किलोमीटर आहे जंहिंजो जेको 80 स्क्वायर किलोमीटर आहे उहो सिंध में आहे ऐं 210 किलोमीटर स्क्वायर जो किथे आहे इंडिया में आहे सो इहो बची सघे थो शकूर लेक किथे आहे ठीकु आहे सो हीअ शयूं मां तव्हांखे शेयर कंदुसि अॼु जे लाइ काफ़ी आहे बाक़ी नेक्स्ट टॉपिक कहिड़ो पढ़ंदासीं पाण उहो तव्हां ॿुधायो इस्लामिक साईं ॿियो ईंदो तव्हांखे